लाहौर में राणा मशहूद ऐं ज़ईम क़ादरी सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रेलवे वारे वज़ीर ख्वाजा सद रफ़ीक चयो त पानामा पेपर्स जी का बि क़ानूनी हैसियत न आहे। हुन चयो त मुख़ालिफ़ धुर नॉन इशू खे इशू बणाइण जी कोशिश कई आहे। संदसि चवणो त पानामा लीक्स केस में नालो न हुजण बावजूद वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अदालत में पेश थियो। ख्वाजा सद रफ़ीक चयो त आसिफ अली ज़रदारी सुप्रीम कोर्ट खे टारगेट कयो, हू अदलिया जे एहतराम सबबि ख़ामोश रहिया, संदसि सिंध मां सफ़ायो कयो वेंदो। हुन चयो त आसिफ अली ज़रदारी ऐं इमरान ख़ान जो टोलो इक़्तिदार जी बुख में चरियो थी वियो आहे। संदसि चवणो त आसिफ ज़रदारी मुल्क खे खाई तबाह कयो, हाणे सिंध जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। ख्वाजा सद रफ़ीक चयो त एतिज़ाज़ हसन क़ौमी सलामती जे इदारनि ते बि तनक़ीद कई, मुस्लिम लीग नून खे गद्दार बणाइण जी कोशिश कई पई वञे। हुन चयो त मुख़ालिफ़ धुर जी कोशिश आहे त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सियासत खे ख़तमु कयो वञे। चूंडुनि जे मैदान में तहरीक इंसाफ़ खे केतिरा भेरा शिकस्त मिली आहे। संदसि चवणो त इमरान ख़ान मशाल वाक़िए ते क़ौम खां माफ़ी न वरिती, खेसि पंहिंजे ई पेरनि ते कुआड़ो हणण जी आदत आहे। ख्वाजा सद रफ़ीक चयो त मोदीअ खे तकलीफ़ हुजे त ॻाल्हि सम्झ में अचे थी, आसिफ अली ज़रदारी ऐं इमरान ख़ान सां कहिड़ो मसइलो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान राणा मशहूद चयो त परॾेही सदरनि खे रोकण वारा मुल्क दुश्मन आहिनि, हू इमरान ख़िलाफ़ शाहिदियूं पेश करे रहिया आहिनि। हुन चयो त इमरान ख़ान हमेशह क़ौम खे ॾुफेड़ में विझण जी कोशिश कई, हू कूड़ जो सहारो वठण बदिरां क़ौम खे सच ॿुधाए त बहितर आहे। संदसि चवणो त ईंदड़ चूंडुनि में बि मुस्लिम लीग नून अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी। ज़ईम क़ादरी चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ आहे ऐं रहंदो, कंहिंजे चवण ते इस्तीफ़ा न ॾींदो। हुन चयो त इमरान ख़ान पंहिंजे एहतिसाब खां छो भॼी रहियो आहे, हू 2018 जी चूंड न विढ़ी सघंदो ऐं नाअहल थी वेंदो। संदसि चवणो त जेको शख़्स पंहिंजे ई घर खे इंसाफ़ नथो ॾेई सघे, क़ौम सां कहिड़ो इंसाफ़ कंदो। ज़ईम क़ादरी चयो त हू सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे क़बूल करे रहिया